अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। कराची खां डिफेंस में क़तल थियल अकरम अबड़ो ऐं संदसि पुट जे क़तल केस में अॻुवाराई थी आहे। पुलिस जी जांच टीम हिकु वधीक शख़्स खे हिरासत में वठी छॾियो आहे, जॾहिं त गिरफ़्तार जवाबदारनि जो अंग बि थी वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। जांच टीम कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छापा हणी ॿिनि ॼणनि खे हिरासत में वरितो आहे। हिरासत में वरितल ॿिन्ही ॼणनि खे थाणे मुंतक़िल करे जांच शुरू कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे अब्दुल्ला सोलंकी। जी अब्दुल्ला, छा तफ़सील आहिनि? पुलिस गिरफ्तारी करे रही है, हिन वक्त कराची के मुख्तलिफ इलाइक़नि में कार्रवाई कंदे छापामार कार्रवाई करे ॿिनि ॼणनि खे हिरासत में वठी छॾियो आहे। पुलिस ॿिन्ही ॼणनि खे जांच टीम जे आॾो पेश करे छॾियो आहे। मुख़्तलिफ़ थाणनि ते पेश कयो वियो आहे। मां इहो वाज़े कंदो त हिन केस में हिकु खे सवेरे ऐं हिकु हींअर गिरफ़्तार कयो आहे। ॿिन्ही ॼणनि खे गिरफ़्तार करण खां पोइ डिफेंस थाणे ते पिणु मुंतक़िल कयो वियो आहे। मां इहो वाज़े कंदो त ज़रियनि मूजिबि हिन मामले में जेके गिरफ़्तार थियल यानी कि हिरासत में थियल जेके ॿ ॼणा आहिनि, उन्हनि खां वधीक जांच कई पवंदी, पर मक़तूल अकरम अबड़े जो ज़मीन जे हवाले सां पिणु मामिलो हलंदो हो, जंहिंजी जांच लाइ ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार करे वधीक हुन खां पुछा ॻछ कई पवंदी। वरी महिरबानी नाज़रीन। अब्दुल्ला सोलंकी तफ़सील आहिनि कराची खां।